जिए लतीफ़, जिए शाह सचल सामी जी बोली। नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। जे जीअ खे जीआरिन से लाहूती लॾे विया, वेझड़ में ॿ ॾाद धणी असां खां विछड़ी विया। तारीख़दान अता मोहम्मद भमरो ऐं ताज बलोच। असां उन्हनि जे विछोड़े ते अफ़सोस ज़ाहिर कयूं था ऐं नओं न्यापो तरफ़ां उन्हनि जे कुटुंब जे भातियुनि सां इन ग़म में हमशरीक आहियूं। ऐं हींअर अॼु जे प्रोग्राम बाबति ॾात ऐं हयात हिन प्रोग्राम तहत दादा दिलगीर ते असीं प्रोग्राम पेश कंदासीं। इन खां पहिरीं अव्हांखे मां इहो ॿुधायां त ईसर सिंह बेदी जेके आज़ादी जा मुजाहिद आहिनि, उन्हनि अजमेर मां असांखे पैगाम मोकिलियो आहे ऐं उहे चवनि था त तव्हां जेको फ्रीडम फाइटर दादा लक्ष्मण दास केसवाणी ते प्रोग्राम पेश कयो ट्रिब्यूट वारो, उहो ॿुधी करे खेनि पंहिंजो झूनो ज़मानो यादि अची वियो। 7 महीना अॻु इंदौर में उन्हनि सां मुलाक़ात थी हुई। इन खां अलावा सिंध में आज़ादी जे हलचल में उहे उन्हनि सां साण हा, हेमू कालाणी ऐं ॿिया जेके सिंधी भाइर हुआ आज़ादी जे हलचल में, त पंहिंजूं यादियूं उन्हनि असां सां शेयर कयूं आहिनि। ऐं इन खां अलावा कवि रांझन ते जेको असां 100 साल जश्न जे सिलसिले में प्रोग्राम कयोसीं, तंहिंजे लाइ बि उन्हनि वाधायूं मोकिलियूं आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त तव्हां जेके झूना गीत ॾिना, सचपच असांखे पंहिंजो झूनो ज़मानो यादि अची वियो ऐं तव्हां असांखे हिन बुज़ुर्ग यानी असांखे वॾी उमिरि में इन तरह जा जेके सिंधियत जा प्रोग्राम ॿुधायो था, त असीं तव्हांजा थोराइता आहियूं ऐं उमेदु आहे त तव्हां अॻिते बि अहिड़ा सुहिणा प्रोग्राम पेश कंदा रहंदा। महिरबानी दादा, तव्हांजूं नेक तमन्नाऊं असांजी हिमत अफ़ज़ाई कनि थियूं ऐं उमेदु आहे त असांजा ॿिया सिंधियत प्रेमी बि हिन सिंधियत जे हलचल में जेका सी तारीख़ महफ़ूज़ करे रहिया आहियूं, उन में साथ ऐं सहकार ॾेई करे असां सां जुड़ंदा। ऐं हींअर पेश आहे प्रोग्राम ॾात ऐं हयात। झूलेलाल 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 झूलेलाल, तूं दीनन जो दयाल। झूलेलाल 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 झूलेलाल। नओं न्यापो जे ॾात ऐं हयात में ॾाद धणी ख़रीद दरियानी दिलगीर जे फन ऐं शख़्सियत ते प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सदा हयात दादा दिलगीर सां मुंहिंजो मिटीअ जी महक ऐं जनम भूमि जो रिश्तो रहियो आहे। संदन जनम 15 जून साल 1916 ते लाड़काणे में थियो ऐं वफ़ात 11 अप्रैल 2004 ते थी। नई कविता जा बानी कवि किशनचंद बेबस स्कूल जा उस्ताद हुआ, जिन जो लाड़काणे जे शाइरनि जे शाइरीअ ते असरु रहियो। दिलगीर ऐं दादा दुखायल खे बि बेबस जी रहनुमाई मिली। दिलगीर कवि किशनचंद बेबस लाइ फरमाए थो, मूर्ति तुंहिंजी या दिलगीर जे मन मंदर में, मूर्ति तुंहिंजी या दिलगीर जे मन मंदर में, कोई गज़नबी कॾहिं खेसि हटाए न सघंदो। सदा हयात दिलगीर उस्ताद नवाज़ अली जाफ़री नियाज़ खां बि फ़न जी तालीम वरिती। संदन ॿोली सवली निज सिंधी आम मुरविज में इस्तेमालु थींदड़ लफ़्ज़, शाइरी जी सुरहाण उफ़क़ ते उॾाम ऐं लुत्फ़ खे माणे सघिजे थो। ही शइ ॾिसो न, के सपना मूं भोॻिया पिरह जे पहर में, के सपना मूं भोॻिया पिरह जे पैर में, कई नक्श निकिरिया पिरह जे पैर में, कई नक्श निकिरिया
पिरह जे पैर में जॾहिं नेण ॿूटिया, पिरह जे पैर में नवां रंग निसरिया, पिरह जे पैर में। दिलगीर जा 50 खां मथे किताब शाया थियल आहिनि, जिन में शाइरी, जीवनी, आत्मकथा, मज़मून, धार्मिक फिलासफ़ी ते आधारित गीता ऐं जप साहब, ॿाराणा गीत ऐं बेशुमार गज़ल, तराई, लेख वग़ैरह शामिल आहिनि। शाइरी जा किताब मौज कई, महिराण, पल पल जो पल्लाव, अमर गीत, मज़ेदार गीत, चोलो में जो चिक में आत्मकथा, तालीमदान जी हैसियत में मुख़्तलिफ़ तालीमी ऐं अदबी इदारनि सां उहे जुड़ियल रहिया। गुजरात साहित्य अकेडमी ऐं ॿियनि इदारनि जे सलाहकार बोर्डनि सां बि जुड़ियल रहिया। हिंद ऐं सिंध जे अदबी इदारनि तरफ़ां मान सम्मान बि खेनि मिलिया, जंहिंमें पल पल जो पल्लाव ते साहित्य अकेडमी अवॉर्ड मिलियुनि ऐं साहित्य अकेडमी मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर जे कड़ीअ में मोती प्रकाश जो लिखियलु मोनोग्राफ बि छपायो। इन खां अलावा मज़ेदार गीत ऐं संदन शाइरी इको ऑफ मूमेंट जो अंग्रेज़ी में तर्जुमो संदन पुटु राम दयानी ऐं डॉक्टर विनोद आसूदाणीअ कयो। कुंवारी शाइरी, अणछपियल शेर ऐं ॿियो अदबी सरमायो दादा जो असांखे मिलंदो। एचआरडी जो खेनि इनाम जेको आहे उन्हनि खे मिलियो ऐं इन खां अलावा गौरव पुरस्कार, नारायण श्याम अवॉर्ड, इंडस एंड सिंध जो अवॉर्ड, दिल्ली सिंधी एकेडमी जो लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड बि खेनि अता थियो। पंहिंजी आत्मकथा में लिखनि था, मन जूं मुरादूं पूरियूं थियूं आहिनि, का बि अणपूरी न रही आहे। दादा दिलगीर तख़लीक़ी शौर जी सुराईअ मां शाइरी जे जामनि जी ईअं पलटां कई जो आम ऐं ख़ासि मथां इन जो असरु रहियो। इन प्याले सां अंतिम सफ़र ताईं पुर रहिया। संदन कलम तूफ़ानी रफ़्तार सां मंज़िल ईअं तय कंदो रहियो जो अश्वमेघ घोड़े जियां कंहिंखे लगाम झलण जी ज़रूरत कान थी। रोक रे रोक कलम में जो तिखो डोड़े थो, रोक रे रोक कलम में जो तिखो डोड़े थो, बाइबिल वेद को क़ुरान नओं थी पवंदो। दादा दिलगीर जो सिंधु नदी जी आराधना वारो गीत कल कल कंदी छल छल कंदी सिंधु अचे बेहद मक़बूल आहे। इन गीत जी झलक अव्हां सां बि वंडे रहिया आहियूं। सिंधु असांजी मावा, अनजल अझो पहरावा, पत्थर बिजो तारे सके, सिंधु ओहो दरिया। अहिड़ी मिठी प्यारी अमा, नितनेक बाझारी अमा, उन मां उतां घोरी वञा, सदके वञा सिंधु। मुंहिंजी मिठी सिंधु, मुंहिंजी मिठी मुंहिंजी मिठी मुंहिंजी मिठी सिंधु, सिंधु। दादा दिलगीर जी जीवन संगनी नानकी संदन ख़ुशी ऐं ग़म में उन्हनि जो भरपूर साथ ॾिनो, जंहिं लाइ हिकु तराइल में फरमाइनि था, तूं चवीं थी त घुरां बि छा, तूं जो मुंहिंजी ज़िंदगी अॻियां खड़ी आहीं,
ज़िंदगीअ में आ अहिड़ी चीज़ छा, तूं चवीं थी घुर घुरां बि छा, तोखां वधि आहे हीअ सृष्टि छा, भाग मुंहिंजे जी तूं कड़ी आहीं। किताब ख़रीद न करण वारे कल्चर ते मलाल कंदे दिलगीर फरमाइनि था, ख़ूब लिखी थो ख़ूब छपाई थो, ख़ूब लिखी थो ख़ूब छपाई थो, मूं में अहिड़ी ताक़त न आहे, मुफ़्त में विराहीं मुफ़्त में पढ़ाई, पुस्तक जी का क़ीमत न आहे। तराइल खां अलावा दोहा बि लिखिया ऐं पंहिंजे पीउ जे विछोड़े ते उन्हनि मरसियो बि लिखियो। संदन शाइरीअ ते नक़ादनि तनक़ीद बि कई त इहे ॿियनि जे थाट तां वरितल आहे ऐं फिल्मी धुन ते आधारित गीत बि उन्हनि जा मिलंदा। इन खे कमज़ोरी चऊं या शाइर जे झटण जी सघ, ही शइ ॾिसो। को बहानो करे ईंदी कर, का घड़ी मूंसां बि काटींदी कर, दिलगीर। ॿिए तरफ़ रेडियो ते वॼायल हिन गीत तरफ़ मां तव्हांजो ध्यानु छिकाईंदसि। हाल ओढ़णी जे अची तूं कॾहिं कंहिं बहाने अचु त सही। वफ़ा जो हिकु शेर आहे जेको मुंहिंजी विलायत जे सफ़रनामे ते वायूं वणजानुनि जे मुहाग में प्रभु वफ़ा लिखियो आहे। वेठे वेठे हो विलायत में वतन यादि आयो, दरो दीवार घर जो चमन यादि आयो। साॻी थाट ते दादा दिलगीर हिन तरह फरमायो आहे, को अखियुनि मां आब थो हारे वरी वरी, को अखियुनि मां आब थो हारे वरी वरी, परदेस मां वतन खे थो सारे वरी वरी। जनवरी 2016 में संदन 100 साला जशन आदिपुर में मल्हायो वियो, जिते पेपर पढ़ण जो मौक़ो मिलियो। इते संदन धीअ सीमा गुरनाणी ऐं पुटु राम दरियाणी सां बि मुलाक़ात थी, जिते दादा दिलगीर जे अंग्रेज़ी में शाया थियल किताब जो महूरत बि कयो वियो। राम दरियाणी पंहिंजी यादुनि में फरमाइनि था त दादा ॿाराणा गीत दरअसल मूं लाइ लिखिया, जेके मुंहिंजी अमड़ मूंखे लोली ॾियारे सुम्हण दौरान ॻाईंदी हुई, ऐं नंढपण में शाह जे बैतनि जो कननि में परलाभ पियो। ऐं सिंधुअ खे यादि कंदे गंगा ते लिखियल बैत जो बि उन्हनि ज़िक्र कयो। सिंधुअ जे कंठे ते मन में गंगा लाइ हुई प्यास, सिंधुअ जे कंठे ते मन में गंगा लाइ हुई प्यास, हाणे सिंधु दर्शन जे गंगा तां अरदास। दादा दिलगीर जे नाले सां आदिपुर जे रोड ते नालो बि रखियो वियो आहे। ॾात हयात प्रोग्राम खे भगवंती नामाणी जे गीत ऐं दादा दिलगीर जे शेर सां अलविदा कंदसि। बेबहाओ दौलत रसालो शाह जो, बेबहा दौलत रसालो शाह जो, ज़िंदगी लाइ सिंध जी सूखड़ी। वीना श्रृंगी खे इजाज़त ॾींदा, साथ सलामत। सिकमे सिकीअ खे किन सिकाए सुहारा, दुखीअ खे किन दुखाए भलारा। सुर सवाल मुय जो हीरो हाल मुय जो, सुर सवाल